अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों ज़बरदस्त अपडेट ॿुधाईंदा हलूं तव्हांखे। अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे जेको सोडल आहे इहो पंहिंजे पीउ माउ सां मिलण ईंदो आहे। होॾां जेको आहे शाहनवाज़ ख़ान तयारु कयूं वेठो आहे माण्हू अञा नी झेड़े खे वधायां ऐं पंहिंजे माण्हुनि जे ज़रिए हुन झेड़े खे अञा भड़काईंदो अञा वधाईंदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे शाहनवाज़ ख़ान हिकु शैतान शातिर माण्हू आहे। ज़बरदस्त हू जेको आहे गेम खेॾे रहियो आहे, पंहिंजे दुश्मननि खे फासाईंदो पियो वञे, विढ़ाईंदो पियो वञे। अहिड़े हिसाब सां राज़नि वारनि खे फ़िलहाल त ख़बर न पवंदी, बाद में राज़नि वारनि खे ख़बर पइजी वेंदी। जेका बि कमु थिया इहे सॼा शाहनवाज़ ख़ान जा हुया। असां सां जेको नाइंसाफ़ियूं थियूं, धोखा थिया ऐं असांजो जेको नुक़सानु थियो, इहे सभु शाहनवाज़ ख़ान कयो। इहे राज़नि वारनि खे अॻिते कुझु किस्तनि खां बाद में इहा ख़बर पइजी वेंदी। पोइ अहसास शाहनवाज़ ख़ान यानी मीर जाफ़र जो ख़ात्मो थियणु अंत थी वेंदो। पोइ मंसूर ख़ान बि तमामु जल्द जेल खां ॿाहिरि अची वेंदो। मंसूर ख़ान जी इहा ई कोशिशि आहे मां जेल खां ॿाहिरि अचण खां पोइ इन ॿिन्हिनि धुरनि खे ठाहियां, पंहिंजे मथां लॻल इल्ज़ाम बि ख़तमु करायां। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।